अॼु राति मानी त विझी ॾे मूंखे, तबियत में मज़ो न आहे न त तोखे न चवां। ॿियो टियों ॾींहुं हुआ, या मूंखे सोढ़, अखियुनि ते ऊंधहि, हथ पेर ठरी वञनि, दहको करे ॾियां या मानी मानी में छा हुयो। पर स्कूल में हेतिरा ॿार मथो ई खाई था वञनि, उन्हनि खे पढ़ाइणु, उन्हनि खे संभालणु। ॿार त कापी करे था पास थियनि, पढ़ायो किथे थियूं तव्हां? इहा त वरी असांखे ख़बर न त असां कीअं मुंहुं ॾेई वेठियूं आहियूं। माउ पीउ पंहिंजे मथे मां जूअं कढी असांजे मथे में था हणनि, पोइ इहा जूअं हर हेॾे थी फिरे, हर होॾे थी फिरे, असां उनखे कढूं। हिनखे सूर ॿुधाए में त पंहिंजा सूर खोले वेही रही। अॼोको ॾींहुं कसर खाओ, तबियत में मज़ो न आहे न त तोखे न चवां हा। अॼु त सफ़ा न थींदो माखो। ॿारनि जो फंक्शन अचण वारो आहे, मां उन्हनि जी प्रैक्टिस थी करायां डांस जी, उन में मां पाण थकिजी थी पवां। असां तोखे पढ़ाइण था मुंझूं की न ॿारनि को झुमरियूं हणाइण था मुंझूं? एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ बि ॿारनि जी पढ़ाई जो अहम हिसो आहिनि। हा उहो ख़बर आहे, जेको पढ़ाए तव्हां थकियूं आहियो। ॿार वीचारा बोर्ड में पैसा भरे मार्कूं वठनि, यूनिवर्सिटियुनि में जेसिताईं तव्हांखे मखण न हणनि, बुर्सी न करनि, तव्हां अॻियां पोइ न घुम त पास नथा कयोनि। नौकिरियूं वीचारनि खे पैसनि त थियूं मिलनि, बाक़ी तव्हां वटि इहो जेको त महीनो पूरो शइ त पघार खणी अचूं। इहो भला असांजे हथ में आहे छा? सिस्टम अहिड़ो मिलियल आहे असांखे। पघार घटि वधि थी शेव त के त सिस्टम जे कॾहिं बाहि ॿारे ॾियो। बाक़ी अॼु ताईं कंहिं बि मास्तर एतिजाज कयो आहे त ॿारनि खे मार्कूं पैसनि ते छो था ॾियो पिया, नौकिरियूं पैसनि ते छा था विकिणो पिया? न बाक़ी 33 वारनि खे पास छो न कयो आहे? मास्तरनि खे पघार छो नथा वधायो? बजट में इंक्रीमेंट थी लॻे, उहा छा कान था कयो? इहे बि कम तव्हां खां वकील एतिजाज करे कराइनि, तव्हां में लालण थोरो ई आहे। बाक़ी रुगो घर में मिसियूं जेके त इहे वेठियूं हूंदियूं, असां कमु न कंदासीं, असां मिसियूं आहियूं, मंड माण्हू असां। माईशा मानी जी ॻाल्हि छा चओ उस्तादनि जी कारकर्दगी ते पुॻी आहे। घर में ॾॾो धार आहे तुंहिंजो त मां कमायां थी, मूंखे बीबी करे खट ते विहारियो। इहा माशूका खान गिला कंदी हुई, बिर हूंदी हुई तोखां, चवंदी हुई त मुड़ुसु ॾियोसि त पराओ घर वञी आबाद करे। अॼु चहे थी मुरादनि वारी नंगज़ी रिपोर्टरी नाज़ी खानिया, हल पैसा तुंहिंजी लहे। माई जॾहिं कंहिंसां जहिड़ो कंदी त माशूका जो नाव वठे ई वठे, जेसिताईं मुंहिंजो नाव नथी वठे तेसिताईं तोखे सुकून नथो मिले। जहिड़ो कयो पाण में, नाव वरी महंजो। तुंहिंजे पाबंदी त छोरी कुॾे थी न, जाकू छोरी खे सरकारी नौकिरी मिली आहे त बीबी करे खट जे विच ते विहारी वेठी आयसि। तुंहिंजो वस पुॼे त पेर धोई बि पीअंदी। सॼो ॾींहुं स्कूल में लोड़े लोड़े घर थी अचे त घर में बि भड़वी को कमु वठूं। पोइ छा चवंदी त मां जो पीउ ॾाढो मारियो आहे छा? जंहिंखे नौकिरी थियूं कनि त उहे घर जो कमकार न थियूं कनि। छो करेव? तव्हांजो को लहणो रहियल अथसि छा? छो न कंदी? घर में हिसे सां कमु वठंदीमांसि मां। हिसे सां जो कमु थी वठेसि त निंधण की आहे छा? ॾींहं जो सॼो ॾींहुं हुते पढ़ाए थी अचे, घर अचे त वरी तव्हां कमु बि वठोसि। इहो फ़ैसिलो क़ुर्बान खान कंदो, तूं असां को चढ़ियल आहीं। हिकिड़ी हूंदी आहे लानत, ॿी हूंदी आहे लखो लानत। तूं आहे लखो लानत। छो? मां दंबू खाई मां छा करे? हिकिड़ो आउंठ जेतिरो कमु चयो तोखे, उहो बि तोखे न थियो। बाक़ी तूं कहिड़े मर्ज़ जी दवा आहीं? मां नंढे नंढे कमनि खे नाया लेखींदी करे, तूं मूंखे वॾा वॾा कम वठो करे। मिसाल तौरु कंहिंखे कुनो मलणो हुजे करे, कंहिंखे धांगी मलणी हुजे करे, रुगी उबता कम हुजनि, रुगी उबता कम हुजनि। तूं त जेके सुबता कम करे करे थकी आहे करे। भला ॿुध, गर्मी कहर जी आहे करे, इन गर्मी में न जेकर हिकिड़ो शरबत जो गिलास थधो थधो थी वञे करे त पिया करे मज़ो अची वञे करे। ईद आहे छा? ईद तो यादि आयो करे, ईद त अचण वारी आहे करे। हिन ईद ते त बूटियूं ई बूटियूं हुजूं करे। हा बिरा अच खाइण महिल ख़बर पवई थी, पर बि 3 ॾींहं सांधा रुगी गोश्त खाधोई, पोइ दस्त बि त बीहनि पिया न, ॻोथरी ॿधी पई घुमंदी वती। ओ चरी साल में हिकिड़ो त मौक़ो मिलंदो आहे करे, उहो बि ज़्यान करे छॾिया करे। दस्तनि खे मूं ॾेई वेंदमि करे, छिक पंध खे जिथे पुॻी अलाह वाही थी। तुंहिंजी दुआ खपे करे, पेट खां जीबो आहे करे, पेट खां मरबो आहे करे। हा हलो, छा थो चई? शादीअ सॾु मिलियो थी? शकी न थिया आहिनि तोखे हिन हाड़ में शादीअ जो सॾु ॾींदे? न हो जेका भड़वी वनवाह में वेहंदी मरंदी बचंदी? तोखे रुगी घुमण जो शौक़ु आहे, शल न को शादीअ जो सॾु मिलई, इहो अछो जोड़ो काटन जो कल्फ कराए उते वञी पुॼे थो। तूं जेका अशराफ़ आहे न, उहा बि मुल्कनि खे ख़बर आहे। वात न खोलाए मुंहिंजो, जंहिं मां वात खोलियो माए न त बदनाम करे छॾींदी माए। अड़े तूं खोल वात, तोखे मोकल आहे, पर जिन मां वात खोलियो माए त हिक हिक उस्ताद सां धार धार ॾींदो ॾींदीसांइ।
उस्ताद मंजूर, उस्ताद नज़ीर, उस्ताद इरशाद, उस्ताद एजाज, उस्ताद कयूम, उस्ताद रफ़ीक, उस्ताद शमशाद। अञा ॿिया ॿुधायां? वाह तो कुझु संभाले ॻाल्हाए। कुंवारी वेठल छोकिरी सां थी ॻाल्हाए कर मासी सकी सां थी ॻाल्हाए? वेठल त जेको मुंहिंजो लिहाज़ कयो आहे, वेठल ईअं ॻाल्हाईंदियूं आहिनि मिर्चनि वांगुरु टिचके थी टिचके। ख़बर पवे थी छा थी ॻाल्हाए, काथों थी ॻाल्हाए पई? माउ आहियां, लिहाज़ थी वियो। माउ न आहे तूं असांजी, अबे जी ॿी घर वारी आहे। माउरियूं पंहिंजी धीअरुनि जा यार न आहिनि ॻाईंदियूं। धीअर बि तव्हां जहिड़ियूं घोड़ियूं न आहिनि हूंदियूं। न वॾी नंढाई अथव न लिहाज़ अथव। जेको अचेव त वात में ओगाछ थियूं कढो पियूं। तव्हांजो सन्नो आहियां न मां। वॾी नंढाई जी ॻाल्हि त तूं कर ई न। कहिड़े ॾींहुं तूं मुंहिंजी उमिरि ॾिसी मुंहिंजो लिहाज़ कयो आहे? जेॾी महिल उथंदी आहे त अॻियां पोयां ॻाईंदी आहे, मुया जीअरा ॻाईंदी आहे। हा, तूं चई थी त तोखे असां कुझु बि न चऊं? तूं वॾी आहे हिननि जी, छा में वॾी आहे तूं? तूं ॿियनि जा नकल उणंदी वठि ऐं तोखे साईं लिहाज़ खपनि। शुकुर अॼु पोटी जी ढाल थी मां सां ॻाल्हाए, या माशूका ख़ान नथी ॻाल्हाए, या नाज़ी जी सरकारी नौकिरी थी मां सां ॻाल्हाए। सरकारी नौकिरी त तूं असांजी टिट रग ॻोल्हे लधी आहे। जेॾी महिल मथे में सूर थो पवई त इहो सरकारी नौकिरी जे करे पियो आहे। ज़ाल मुड़ुसु पाण में न ठहो त इहो बि सरकारी नौकिरी जे करे थियो आहे। तोखे हूअं ई ॻाल्हि ॿुधाइण जी आदत आहे। जेतिरी उमिरि थी ओतिरो हराम पाइण में तजुर्बो थी। हरामणिया तूं लॻाम लथल घोड़ी कुर्बान ॿुधई त ज़ना खां कढाई। ऐं मां त उफ़ बर्दाश्त न कंदो आहे। तूं मूंखे हरामणी थी करीं? डज़र मां तोखे हरामणी कयो? मां चयो तुंहिंजो हराम पाइण में तजुर्बो आहे। हराम पाइण में कंहिंजो तजुर्बो हूंदो आहे? हरामी माण्हुनि जो न। इहा त हाणे वधीक तोखे तुंहिंजी फील्ड जी ख़बर आहे। अचे कुर्बान, जंहिं मां तुंहिंजा जुंडा न पटायमि त मुंहिंजो नालो लाइ कुती ते रखजांइ। मां त डिॼी वियमि भाउ। न भाउ हाणे छा थींदो? जेको वणे उहो कर, मुंहिंजे औंठे खे बि परवाह न थी। जॾहिं न अछो वॻो पाए शादी ते निकिरंदो आहे, अलाह सो ईअं लॻंदो आहे खीर में माकोड़ो किरी पियो आहे। हेॾे दॿिले जहिड़े बूथ ते ॾाढी ईअं लॻंदी थी ॼणो की गिह वारे टीन में झिरकियुनि जो आखेरो ठाहे छॾियो आहे। खिल तोखे काॾो ईंदी? जेके टोड़ा लॻंदा आहिनि उनखे खिल ईंदी आहे छा? ॿुध, 2-3 ॾींहं पेट त उधारो ॾे। ॿारनि खे रिझाइण खां ॾियां फूकड़ो सम्झी खेॾंदसि। चिड़े छो तो अचा पवई गुंदी मुआ। भोगती क्या है? कटे वियो छा? अड़ी तूं खोल वात, तोखे मोकल आहे। पर जिन मां वात खोलियो माए त हिक हिक उस्ताद सां धार ढिंडो ॾींदीसांइ। उस्ताद मंजूर, उस्ताद एजाज, उस्ताद शमशाद, उस्ताद इम्तियाज, उस्ताद रफ़ीक, उस्ताद नज़ीर, उस्ताद कयूम। विसरिया थोड़ो